समाज सुधारक ऐं सिंध हुकूमत जे फलाही इदारे 1122 जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर रिटायर्ड ब्रिगेडियर तारिक कादिर लाखेर सां रिहाण रचाई वई। ईमान आर्ट काउंसिल जामशोरो पारां सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जे सहकार सां सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे पीरा सामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम में रिथियल रंगारंग तकरीब में रिटायर्ड ब्रिगेडियर तारिक कादिर लाखेर, सरदार हाकिम अली खान नोआणी, सिविल अस्पताल जामशोरो एट कोटड़ी जे मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर बरकत लेगारी, बेटाई आर्ट्स काउंसिल जे सरबराह ऐं नाले वारे आर्टिस्ट रफीक अहमद ईसानी सूदो सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतन वॾे अंग में शिरकत कई। सभिनी खां पहिरियों त मां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिकिड़ो फंक्शन कयो ऐं तकरीब कई, पर असली असांखे जेको मक़सदु आहे त जंहिं ख़िदमत जे जज़्बे सां असां हींअर सिंध जे कयूं पिया, इन में मां ऐं मुंहिंजी पूरी टीम उहा ऐं ॿियो तव्हां सभु गॾु, चाहे मीडिया आहे या मीडिया खां अलावा दोस्त आहिनि, असांखे गॾु ई सिंधी ख़िदमत करणी आहे। मुल्क असांजो सूबो तमामु टैलेंट वारो आहे ऐं असांखे गॾु ई उनजे बहितरी लाइ करणु खपे। पर असांजो मतिलबु इहा रिहाण बि रचाई अथऊं ऐं जेको 1122 जो इदारो आहे, तारिक साहिब जो CEO ज़रूरु आहे, पर पाण हूअं बि पंहिंजे इलाइक़े में आमतौर ते सभिनी माण्हुनि जे लाइ वॾो ख़िदमत गुज़ार माण्हू आहे, ॾाढो टैलेंटेड माण्हू आहे। ऐं ॿोॾि हुजे, बरसाति हुजे, रमज़ान शरीफ़ जो महीनो हुजे, का ॾुख तकलीफ़ कंहिं बि ॻोठ वारे खे, पाड़े वारे खे, जंहिं बि माण्हू खे, सॼी सिंध जो को माण्हू हली वेंदो आहे त हुनखे उथी बि हुनजो इस्तक़बाल करे हुनखे मान ॾींदो आहे। तारिक लाखेर साहब माशाल्लाह तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन्हनि जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि एम्बुलेंस सर्विस जे हवाले, वाकई असां एतिरो बाख़बर न हुआसीं, अॼु ख़बर पई त उन्हनि जूं ख़िदमतूं तमामु वाखाण जोगियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती TV न्यूज़ जामशोरो।